हरिओम। मानव सिंधु चक्र में तव्हांजो स्वागत आहे। मां राजेश वाधवानी। अॼु जे बुलेटिन में विशेष रूप सां चर्चा उन कार्यक्रम जी जेको पोएं हफ़्ते झूलेलाल कल्चरल सोसाइटी पारां महावीर भवन में आयोजित कयो वियो। हिकु सुहिणो नाटक ऐं स्मारिका जो विमोचन। नाटक हिकु सुठे विषय खे आम जनमानस ताईं पहुचाइण लाइ आयोजित कयो वियो हुयो ऐं नाटक जो शीर्षक हो धीअर छो परायो धन आहिनि। अहमदाबाद जे जातल सुञातल कलाकारनि इहो नाटक लाइव कॉमेडी ऐं हिकु गंभीर विषय जे रूप में महावीर भवन में दर्शकनि जे साम्हूं प्रस्तुत कयो। अचो त हलूं था सिधो महावीर भवन ऐं सदगुरु वीडियो ऐं भाव तरुण प्रेमानी जे कैमरे जी नज़र सां ॾिसूं था कुझु झलकियूं ऐं सम्झूं था हिन नाटक जी कहाणीअ खे। धीअरूं छो पराओ धन आहिनि, इन शीर्षक सां हिकिड़ो नाटक पोएं हफ़्ते मंगल ॾींहुं शहर जे महावीर भवन में आयोजित कयो वियो ऐं इन नाटक जो आयोजन करण वारी संस्था है झूलेलाल कल्चरल सोसाइटी। सोसाइटी जे संरक्षक श्री मुरलीधर तोतलानी, संयोजक भीषम पमनानी, श्रीचंद पंजाबी, अध्यक्ष राजेश जयसिंघानी ऐं सेक्रेटरी भाव मनीष कुंदवानी सूदो, कार्यक्रम संयोजक प्रहलाद रोहिरा, अमृत माखीजानी ऐं शिवरतन सिधवानी जी मेहनत जो नतीजो हुयो हिकु सुहिणो नाटक शहर जी जनता जे साम्हूं। नाटक जो विषय इहो हुयो त हिकु ग़रीब परिवार जंहिंजो मुखी माने परिवार जो मुखिया हमाली कंदो हुयो, मजदूरी कंदो हुयो ऐं राति जो दारू पी करे घर ईंदो हुयो। संदसि ॿ धीअर जिन मां हिकु वियांह लाइक़ ऐं ॿी थोरी सी नंढड़ी। माउ खे चिंता हुई धीअरुनि जे वियांह जी, पर पीउ अंदर ई अंदर सड़ंदो पचंदो रहंदो हुयो छो जो उहो परिवार लाइ वधीक कुझु करे कोन पियो सघे। पर उन जे मन में हिकु पीड़ा ज़रूर हुई। लेकिन उन जी घरवारी माने न्याणियुनि जी माउ पंहिंजी धीअ जो रिश्तो हिकु अहिड़े बुज़ुर्ग खां थोड़ी घटि उम्र वारे शख्स सां कराए थी छॾे जंहिंखे ब्लड कैंसर जी बीमारी हुई। पर माउ खे इहा ॻाल्हि पई वणे त उहो खोड़ पैसे वारो आहे, करोड़पति आहे। जॾहिं न्याणीअ जे पीउ पंहिंजी घरवारीअ खे चयो त मुंहिंजी धीअ खे इहे कंहिं माण्हूअ जे हथ न ॾे जेको ब्लड कैंसर जहिड़ी जानलेवा बीमारीअ जो मरीज़ आहे ऐं उमिरि में बि चङो वॾो आहे, पर उन जी घरवारीअ चयो त मां पंहिंजी धीअ खे पाण वांगुरु दुखी कोन थी ॾिसी सघां। तव्हां मूंखे कमाए ॾिनो छा अथव? जेकर कंहिं ग़रीब घर में धीअ खे ॾींदमि त उहा सॼी ज़िंदगी लोड़ंदी रहंदी, पर मां पंहिंजी धीअ खे सुखी थी ॾिसणु चाहियां, भले उन जे घोट जी उमिरि केतिरी बि घटि छो न हुजे। कहाणी में हिकु मोड़ थो अचे जॾहिं उन जी धीअ पणिजी करे जॾहिं पंहिंजे सावरनि में वञे थी त पतो थो पवेसि उन जो घोट ब्लड कैंसर जो मरीज़ त आहे ई, उमिरि में वॾो त आहे ई, पर साण साण उहो बि रोज़ दारू पीअंदो आहे ऐं एतिरो ई न, दारू पी करे उहो पंहिंजी घरवारीअ खे मार कुट बि कंदो हुयो। जॾहिं की उन पंहिंजे घर में पंहिंजे पीउ खे दारू पीअंदे त ॾिठो हुयो, पर कॾहिं माउ ते हथु खणंदे न ॾिठो हुई। आख़िर इहा ॼाण जॾहिं पाड़े वारनि जे ज़रिए न्याणीअ जे पेकनि में वञे थी त पोइ उन जो पीउ तमामु दुखी थो थिए, धीअ खे घर थो घुराए, पर उन जी माउ चवे थी त मां पंहिंजी धीअ खे वापसि मोकिलींदसि, भले कुझु बि हुजे, उहा हिकु करोड़पति जी ज़ाल आहे, उते ई सुख मिलंदुसि, हिते न। ख़ैर, कुल मिलाए कहाणीअ जे अंत में हिकु सुहिणो संदेश। उन न्याणीअ जो घोट त मरी थो वञे, पर मरण खां पहिरियों उहो अहसासु थो करे त उन ग़लति कयो ऐं साण साण न्याणीअ जी माउ बि इहो अहसासु थी करे त रुगो पैसो सभु कुझु नाहे, धीअर ईअं पराओ धन नाहिनि जो उन्हनि खे काथे बि फिटो कयो वञे, काथे बि उछलियो वञे। उन्हनि जे लाइ सभु कुझु ॾिसी वाइसी करे ई पोइ घोट चूंडिजे, पोइ ई उन जे लाइ वियांह लाइक़ु रिश्तो तय कजे। तो बुढ़ो सांड, लंगड़ो सांड अॼु ने सुभाणे त यही शादी कराइणी है न, त छो न मिलंदा? छो न मिलंदा? ग़रीबनि में छोकिरियूं सभु कुंवारियूं थी रहंदियूं आहिनि, छो न मिलंदी? सुठा घर मिलनि था न, मगर तुंहिंजी सोच जेका आहे मूंखे पैसे वारो खपे, पैसे वारो। तूं माना पंहिंजे जिदत कराईंदुसि धीअरूं त पराओ धन आहे, मां हुनखे शादी कराईंदमि। तव्हां कुझु बि चवंदव, मां कराईंदमि। करोड़पति आहे, सम्झो कारुनि में घुमंदी, ऐश कंदी, हिते बि ग़रीब त ॾिसे थो, हुते बि ग़रीब त ॾिसे, पैसे वारो त आहे न, सम्झो कुझु। हाणे चुप करे वियो। बस तव्हां त बस मां तव्हां ॿुधो, हल बस तो सोचो न, जेको घुमाए पंहिंजी धीअरुनि खे कारण हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, न्याणियुनि न हर इंसान पंहिंजी तकदीर मथां लिखाईंदो आहे।
तोखे मथे वटि कोई भरोसो ई कोन्हे। ठीकु आहे खबरस मां बसि हिकदमि डबल वेंदुमि डबल। मैं तेरी बारात देख के ढल जाऊंगा। अरे बेवकूफ लड़की, मेरा हर शेर तेरे जज्बात से अच्छा होगा, मेरा हर दिन तेरी सुहाग रात से अच्छा होगा। जीतने की देख लेना है जालिम, मेरा जनाजा भी तेरी बारात से अच्छा होगा। शायरी सही मान बाकी असां जनाजे ते कुत्तो बि न हूंदो पर न कुत्ते मौत चङा दारू मतिलबु करींदो कोई थोरो जिंदगी पंहिंजी इहे पूरी थी असांजी एंड कहिड़ी रोड ते खटाड़ो मथां चढ़ी वेंदो। मारे चवंदो पाण खटाड़ो मुंहिंजे मथां चढ़ी वञे, मुंहिंजा पैसा मुंहिंजी ज़ाल खे लाल चूक पाड़ी अंदर बोतल खड़ी है, बोतल खड़ी है, इधर ले मां चाय कर ए बोतल जो बचो आ चकड़ो खणे खणे ईंदो या चकड़ो छा थींदो आ? हां चकड़ो छा थींदो आ? चकड़ो छा थींदो न छा मम्मी हां चकड़ो छा ए वे चकड़ो छा थींदो जेको इन सां कुझु खाइबो आहे वञे इधर माचा स्कूल को या ज्योमेट्री खड़ी है हां एना में एना अतर अगे एना में सेल पकड़ा है माचा दादा में सेल पकड़ा के खाए हां तो ये दियो तो मां फकीर है हां और देसी के जो पीरन वास के नो दारो हां उन्हें तो मां फकीर है काजू बादामी चाचो किशमिश क्या हां वही कभी गलती क्या है समझी चला आवाज बात उन्होंने की मारी देर से घर में खाली जाग जाग करे बैठा भैया मैंने डीजे वाला को किए उसके पापा को जाके बताओ मैं। अरे पानी में बेवड़ो चाह दो अलदा केटा मुझे अंदर आई है उसके पापा को बता के आऊंगी अभी। अलदा माना क्या है इधर मत ना वाह केटा रोने चो माकुस करो ना मामा फोन का करना सीधे हाथ जितना छोटा नहीं जाता वो गुस्सा है। मम्मी एक तो दीदी का पूछो ना तो मुझे चिंता भी थी। चिंता नमस्ते अंकल आगे मैं आपको एक बात बताऊं। हाँ बोलिए। आपको बुरा तो नहीं लगेगा ना अंकल? आपने जो आपकी गुड़िया की शादी कर रहे हैं ना वो वहाँ पे बहुत दुखी है। उसके पति उसे दिन रात दारू पी के मारते। अपने ऐसे घर में कैसे शादी कर रहे हैं अपनी बेटी की? आंटी बहुत दुखी है बहुत। विष्णी हिकिड़ो मिंट खाली उथी अचे न अहिड़नि माण्हुनि जी त अहिड़ी अंत ई सुठो आहे। तो छा चयो पंहिंजी धीअ खे तूं पराओ त नहीं? छा चयो वैस? पराओ त नहीं
जंहिंजे हवाले तो उहो धन कयो, अॼु उहो बि न रहियो। हाणे ॿुधाए उहो कंहिंजो धन आहे? हाणे ॿुधाए उहो कंहिंजो धन आहे? कॾहिं बि पराओ धन न हूंदी आहे। दुख सुख में पूरी उम्र धीअ यादि कंदी आहे माइटनि खे, पुट न। मुंहिंजी माताउनि खे जेके बि हिते वेठल आहिनि उन्हनि खे निमाणी वेनिती आहे त ज़िंदगी में कॾहिं धीअ खे पराओ धन न चइजो, छो त जंहिं ॾींहुं बि तव्हां धीअ खे पराओ धन चयो उन ॾींहुं धीअ जी मौत थी वई, उन ॾींहुं उन जी मौत थी वई। अगरि असांजो ही प्रोग्राम तव्हांखे वणियो हुजे त हिकु बार ज़ोरदार ताड़ियूं। आयो लाल सभई चो झूलेलाल। हिकिड़ी पंहिंजे सिंधियुनि जे लाइ मरने के बाद मुझे जला देना दोस्तों, मरने के बाद। इन नाटक सुठे नमूने दर्शकनि खे प्रभावित कयो। सभिनी खे लॻे पियो जीअं त उहे पाण उन नाटक जा पात्र आहिनि। विषय बि गंभीर हो, धीअरूं छो पराओ धन आहिनि। ख़ैर, साणसाण संस्था जी परंपरा मुताबिक़ इन कार्यक्रम में झूलेलाल स्मारिका जो विमोचन भी कयो वियो। झूलेलाल स्मारिका जे 32 अंक जो विमोचन परंपरा मुताबिक़ आयल कलाकार महिमाननि कयो। झूलेलाल कल्चरल सोसाइटी जे इन कार्यक्रम में झूलेलाल स्मारिका जे 32 अंक जो विमोचन भी कयो वियो। ऐं इन विमोचन लाइ संस्था जी परंपरा आहे त उहे कंहिं अतिथि या ख़ासि महिमान खे न घुराए उन्हनि कलाकारनि जे हथां ई विमोचन कराईंदा आहिनि जेके कार्यक्रम प्रस्तुत करण लाइ ईंदा आहिनि। इन मौके ते शहर जी पंचायतुनि जा ऐं ॿियनि संस्थाउनि जा उहिदेदार भी मौजूद हुआ। सिंधु चक्र खास तौर से उन्होंने कलाकारनि सां ॻाल्हि ॿोल कई जेके इहो नाटक पेश करण लाइ अहमदाबाद खां ग्वालियर आयल हुआ। दर्शकों, तव्हांखे ॼाण ॾियूं त इहे कलाकार रुगो सिंधियत खे वधाइण लाइ, सिंधी भाषा ॿोली खे बचाइण लाइ इन तरह जा कार्यक्रम कंदा आहिनि। इन्हनि 52 फिल्मूं भी ठातियूं आहिनि जेके CD DVD जे ज़रिए तव्हां पहिरियों कंहिं वक़्त में पंहिंजे चैनल ते हर छंछरु राति जो ॾिसंदा हुया। असां इन्हनि कलाकारनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं त पतो पियो कोई कुझु व्यापार थो करे त कोई कुझु व्यापार थो करे। उन्हनि जो चवणो त असां पंहिंजो घर हलाइण लाइ रोजी रोज़गार जो ॿियो ज़रियो ठातो आहे। हीअ असांजो शौक़ु आहे पंहिंजी ॿोली बचाइण। साण साण उन्हनि इहो बि चयो त असां चाहियूं त हिंदी फिल्मुनि में बि वञी था सघूं, पर जेकर असां बि हिंदी फिल्मुनि में हली वियासीं, हिंदी पासे झुकाव कयोसीं त सिंधी खेल केरु ठाहींदो। ॾाढी सुहिणी सोच, ॾाढी सुठी सोच इन कलाकारनि सां आयल उन्हनि जे प्रमुख भाउ लचू मुसाफ़िर ऐं राजेश फुलू जी। अचो त इन्हनि कलाकारनि सां थियूं था रूबरू। घणो वक़्तु थियो शहर में हिकु सांस्कृतिक कार्यक्रम जी लड़ी हली रही आहे, पर हाणे ताईं ग्वालियर में असां जेके कार्यक्रम ॾिठा आहिनि से मौज मस्ती वारा, रुगो नचण टपण, पर हींअर झूलेलाल कल्चरल सोसाइटी शहर में हिकु सुठो संदेश ॾींदड़ नाटक जो आयोजन कयो ऐं नाटक जो नालो हुयो धीअर छो पराओ धन आहे। हालांकि इन नाटक खे ॾिसण वारनि त ॾिठो, पर जेके हिते न अची सघिया उन्हनि जे लाइ असां इहो नाटक किस्तवार तव्हां ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। पर अॼु असां सां साण उहे कलाकार आहिनि जेके सीर जी अहमदाबाद मां ग्वालियर आया ऐं मक़सदु हिकिड़ो ई हो, हिकु संदेश ॾियणु त धीअर पराओ धन न आहिनि, पर जेके सम्झनि था से छो था सम्झनि। अचो पहिरियों इन बाबति ॻाल्हि कयूं था कलाकारनि सां ऐं तंहिंखां पोइ उन्हनि सां कुझु ॿियूं ॻाल्हियूं। फुलू भाई, हिकु सुहिणो नाटक तव्हां पंहिंजे साथियुनि सां गॾु पेश कयो, इन कहाणीअ जी प्रेरणा किथां मिली? समाज में जेको हिन वक़्तु हली रहियो आहे इहो असांखे समाज मां ई मिलियो। जेकी सोच असां ॾेखारी आहे समाज जी,
भाई धीअरुनि खे हमेशह जेसि ताईं कुंवारी आहे तेसि ताईं उहा पंहिंजी आहे, उन सभु शयूं उन जूं आहिनि, पर शादीअ खां पोइ पढ़ाई छो। असांजो मक़सदु इहो आहे, असां शादीअ खां पोइ बि असांखे उन सां गॾु बीहणो आहे। अगरि हुनखे कंहिं ॻाल्हि जो प्रॉब्लम या तकलीफ़ आहे त असांखे पंहिंजी धीअ सां गॾु बीहणो आहे। ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधायूं भेण। तव्हां नाटक में हिकु सुठो रोल निभायो, तव्हां पाण हिकु न्याणी आहियो, तव्हां समाज जी जेके स्थिति ॾिसो था उनमें छा थो लॻे, छा अॼु वास्तव में भेनरुनि खे न्याणियुनि खे उहो सम्मान मिले थो जंहिंजी उहे हक़दार आहिनि? बिल्कुलु नथो मिले, हुनखे उहो सम्मान मिलणु खपे ऐं इन करे ई असां ही नाटक कयो आहे कि सभिनी खे सिखियत मिले ही नाटक ॾिसी करे। अच्छा, तव्हांखे महसूसु थिए थो त सम्मान मिले कोन थो मातृशक्ति खे, पर उन्हीअ जे पुठियां ॾोहारी केरु आहे? पंहिंजे ख़ुदि जा घर वारा जेके सम्झनि कान था बिल्कुलु बि कि धीअरियूं परायो धन न आहे। उन्हनि खे सभिनी खे सम्झणु खपे कि धीअरियूं परायो न आहे। अच्छा, इहो परिवर्तन कीअं अची सघंदो आहे? ईंदो बि या न, इहो कुझु लॻे? बिल्कुलु ईंदो। कीअं अची सघंदो आहे? जीअं हिते असां नाटक कयो आहे तीअं हर जॻह ते असां ही नाटक कंदा रहंदासीं, नओं नओं ठाहे करे सभिनी खे ॾेखारींदा रहंदासीं। धीरे धीरे सभिनि में इहो परिवर्तन ज़रूरु ईंदो। तव्हां खोड़ सटियो नाटक में जंहिं तव्हांजे मुड़ुस जो किरदारु निभायो, काफ़ी घरनि में थींदो बि हूंदो, छो त चवंदा आहिनि त इहो सभु समाज जो जेको आईनो हूंदो आहे जेको असां नाटकनि में या फिल्मुनि में ॾिसंदा आहियूं, पर हक़ीक़त में जिते ईअं थींदो हुजे उतां जे बारे में तव्हां छा चवंदव? मां ईअं ई चवंदमि कि दारू हिकु किनी शइ आहे, असां सिंधी थी करे असांजी इज़त थी वञे। असांजे गुजरात में या किथे बि असांजी भई दारूअ जी जेका महत्व आहे उहो सुठो न आहे। त मां ईअं चवंदमि कि दारू न पीअणु खपे ऐं इन लाइ इन्हनि खे सजा था असां ईअं ई था चऊं। माने जेकर प्यार सां नथा सुधरनि त पोइ सोटा हणणु ज़रूरी आहे। पोइ उन्हनि खे सुधारण नथा सम्झनि तॾहिं था मारियूं। हिकु मातृ शक्ति जो अहसासु हिन नाटक में भेण करायो। हाणे असां मिलूं था उन शख़्स सां जंहिं हिन नाटक जे पुठियां हिकु ॾाढो अहम किरदारु निभायो आहे, भाउ लक्ष्मण दास देवनानी, लच्छू भाई जिन खे प्यार सां चवंदा आहियूं। लच्छू भाई, थोरो मार खाधव तव्हां? अच्छा, इहा मार ग्वालियर में ई खाधी अथव की न इन खां पहिरियों बि किथे मार पई आहे? मां हर शहर में मार खाधी आहे, माना एॾी मार खाधी आहे जो कैंसर जो गोड़ो थी वियो पुठीअ ते। पर सुधरो तव्हां अञा बि नथा? मां त सुधरियल ई आहियां, पर किरदारु मुंहिंजो अहिड़ो आहे। रियली में कुझु असांजूं पंहिंजूं ग़लतियूं ॾेखारियूं था। भई असांजे समाज में जेको शौक़ु दारूअ जो इहो ॾाढो ग़लति आहे। प्लस अगरि काई मां पंहिंजी धीअ खे परायो धन चए थी त सम्झो हुनजो मौत थी करे छॾे। अॼु केतिरा ई घर तव्हां ॾिसो जिन में पुट ॿुढापे में माइटनि खे छॾे हली विया आहिनि, धीअरूं आहिनि जेके पंहिंजे माइटनि खे संभालींदियूं आहिनि। ऐं हिकु धीअ अहिड़ी शइ आहे, अहिड़ो धन आहे जेको पूरी उमिरि पंहिंजे माउ पीउ खे प्यारु कंदी रहंदी आहे, ओतिरो प्यारु पुट न कंदा आहिनि। अच्छा लच्छू भाई, हीअ त थोरो खिल ख़ुशीअ जी ॻाल्हि, हिकु संदेश ॾींदड़ ॻाल्हि हुई, पर सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ इन तरह जा कार्यक्रम ऐं जेके खेल तव्हां ठाहींदा आहियो, सीडी ज़रिए माण्हू घर घर ॾिसंदा आहिनि, केतिरी महिनत लॻंदी आहे ऐं उन जे पुठियां जेको तव्हां करणु था चाहियो, छा उहो मक़सदु हल थिए थो? ॾिसो, स्कूल त बंदि थी विया, सिंधी स्कूल बिल्कुलु ई कोन्हे। ऐं असांजी जेके पंहिंजी सम्झो उमिरि जा आहिनि तेसि ताईं उहे सिंधी ॻाल्हाइनि वेठा, पर जेके असांजा नंढी पीढ़ी उन्हनि खे सिंधी बिल्कुलु घटि थी अचे। त असांजी फिल्मुनि जे ज़रिए अगरि माइट उन्हनि खे ॾेखारीनि त शायदि उहो बि धीरे धीरे सिंधी ॻाल्हाइणु सिखी वेंदा। त इन तरह जे कार्यक्रमनि सां हिकु सार्थकता लॻे थी, भई सिंधियत खे क़ाइमु रखी था सघूं? ॾिसो, क़ाइमु रही सघंदी या न उहो पाण नथा चई सघूं, पर पाण खे कोशिशि करणी आहे। जेसि ताईं पंहिंजे शरीर में जान आहे तेसि ताईं कोशिशि करणी आहे त पंहिंजी भाषा खे क़ाइमु रखूं। तव्हांजो मूल कमु इहो आहे की न रोजी रोटीअ लाइ कोई ॿियो बि कमु आहे पंहिंजो? ॾिसो, अगरि असां ख़ाली सिंधी फिल्मुनि खे ई महत्व ॾियूं ऐं असां हिननि जे मथां ई गुज़र कयूं त शायदि असांजो न थींदो। असांखे ॿिया बि पंहिंजा धंधा करणा पवंदा आहिनि। मां पाण टमाटनि जो वापारी आहियां ऐं मुंहिंजो टमाटनि जो धंधो आहे। बाक़ी असांखे फिल्मुनि मां या नाटकनि मां अॼु ताईं कोई बि माना छा चइबो आहे फ़ाइदो न थियो आहे। छो त असां अगरि पिक्चर ठाहिण वञूं था, सम्झो 10-15 लख लॻाए करे परदे थिएटर फिल्म बि ठाहियूं था, त असांजे
घटि में घटि 5 या 7 शहरनि में सिंधी फिल्म हले थी, बाक़ी शहरनि में नथी हली सघे। इहो दुख आहे, इहो त वॾो दुख आहे। ऐं प्लस ॿी हिकिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे असांजे समाज में, त सम्झो किथे बि अगरि पिक्चर हले थी त पहिरीं सिंधी पासूं था ॻोल्हनि, भई पासूं अथव ॾियो, भई पैसा ख़र्च अॼु बि ॾाढो मुश्किल था वञनि। हिकु पीड़ा लछू भाई ॿुधाई आहे। दोस्तों, तव्हांखे यादि हूंदो कोमल कंबाइन नेटवर्क जे ज़रिए हर छंछरु राति तव्हां हिकु खेल ॾिसंदा हुयो, ऐं उहो सिंधी खेल अहमदाबाद जी इन टीम जो ई हूंदो हुयो। हिकु सुहिणो खेल थैलेसीमिया जे बारे में संदेश ॾींदड़ मासूम शायदि नालो हो, उहो तव्हां ॾिठो। खोड़ ग्वालियर वारनि हुनखे सारायो हुयो, ग्वालियर में हुन ते काफ़ी कम बि हली रहियो आहे। पर जेका विशेष ॻाल्हि लछू भाई चई त माण्हू सिंधी थी करे फ्री में पासूं थो ॻोल्हे, जेकर असां चऊं था साईं महर कई आहे त जेतिरो थी सघे असांखे सिंधी अख़बारुनि खे, सिंधी किताबुनि खे, सिंधी नाटक कंदड़नि खे, सिंधी खेल ठाहिण वारनि खे हिमथाइणो खपे, न त सिंधियत लाइ इहे लड़ी मरण वारा शायदि हारजी वेंदा। अचो कुझु ॿियनि साथियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। भेण, तव्हांखे ग्वालियर वासियुनि खे ॾिसी करे छा लॻो? ग्वालियर जा दर्शक कीअं लॻा? ग्वालियर जा दर्शक ॾाढा बढ़िया हुया, असांखे ॾाढो इज़त मान मिलियो, सम्मान मिलियो। वैसे त असां हर सिटी में वेंदा आहियूं, असांजी एतिरी पहिरां थींदी आहे, पर ग्वालियर में बि कुझु असांखे न्यू रूप ॾिसण लाइ मिलियो। ईअं त न हिते ग्वालियर वारनि जे विच में बीठा आहियूं तॾहिं ईअं चवणो थो पए। न, असां सिंधी आहियूं त सिंधी सच बि ॻाल्हाईंदा आहियूं, सिंधी समाज खे अॻियां वधाईंदा आहियूं। त सिंधी समाज जी इहा बि सचाई आहे की असां जंहिं शहर में वेंदा आहियूं असांजी ओतिरी इज़त मान सां सम्मान थींदो आहे, उहो हिन शहर में न हर शहर में। बुलू भाई, तव्हां कुझु ख़ासि संदेश ॾियणु चाहींदव हिन नाटक जे अलावा असांजे सिंधी दर्शकनि खे? मां तव्हांखे उन ॻाल्हि जो जवाब थो ॾियां जेको तव्हां सवाल असांजी निशा खां पुछव। तव्हां पुछो भई अगरि भई सिंधी समाज जी ॻाल्हि थी असांजी, भई हे कीअं भई बची सघंदी भाषा या ईअं थींदो, त मां तव्हांखे चवां भाषा 100% बची सघंदी, पर उनखे बचाइण लाइ असां सभिनि खे गॾु मिलणो पवंदो। अगरि मां ॾिसां थो कंहिंखे बि थोड़ा पैसा अची था वञनि त ॿारनि सां घर में हिंदीअ में ॻाल्हाइण चालू था थी वञनि, ईअं न थियणु खपे। घर में घटि सिंधी ॻाल्हायो। असांजो जेको मक़सदु आहे पंहिंजी भाषा खे वधाइण, पंहिंजे समाज खे वधाइण, मां एतिरो चवंदुमि असांजी भाषा एतिरी मिठी आहे जंहिंमें खंडु विझण जी ज़रूरत कोन्हे का, छो त असां उहा मिठी भाषा खे भुलाईंदा था वञूं। ऐं जेसि ताईं असां आहियूं पंहिंजूं फिल्मूं ठाहींदा रहंदासीं, अॻियां वधाईंदा रहंदासीं, शो कंदा रहंदासीं। ऐं रियल में हिकु ॻाल्हि तव्हां हिननि खां पुछी ग्वालियर वारनि जो भई तव्हांखे रुख कीअं लॻो, त मां इहो ॿुधाईंदुमि सवाल ग्वालियर वारनि जो न आहे, सवाल सिंधी समाज जो आहे। छो त सिंधी समाज आहे न उहो अखियुनि ते विहारींदो आहे, केर बि हुजे उनखे अखियुनि ते विहारींदो आहे। असां त पंहिंजा आहियूं पर परावनि खे बि मथे खणंदा आहिनि। सिंधी समाज वारा आहिनि, सिंधी भाषा वारा आहिनि, जेके बि आहिनि मन कंहिंखे बि हिकिड़ो छा चइबो भई नरम दिलि जा हूंदा आहिनि, कंहिंखे दुखी न ॾिसी सघंदा आहिनि, कंहिंखे भई कॾहिं ग़लति फहमीअ जो शिकार न थियणु ॾींदा आहिनि। ऐं मूंखे ख़ुशी आहे रियल में हिते जेतिरा बि तव्हांजा जेके ग्रुप वारा आहिनि, टीम वारा आहिनि, इन्हनि असांजो जीअं सुबुह खां आया आहियूं माना हिकु मिंट असांजो साथ न छॾियो अथनि, सुठे नमूने रिस्पॉन्स ॾिननि, असांजी ॾाढी इज़त मान कयनि। ऐं माना असां पाण ख़ुदि वीचार में पइजी विया, असां 2 कलाकार एंड टाइम ते एक्सीडेंट थी पियो, उहे न अची सघिया। माना हिकु राजू नंढो हुयो ऐं हिकु असांजी ॿी कलाकार हुई, उहा न अची सघी, त असां थोरो पाण प्रेशर में हुआसीं भई असां हिनखे कीअं कयूं। अञा असां 15 मिंट कटे बि विया आहियूं हिन शो खे, पर जेतिरो टाइमिंग ॾिनोसि 2.5 कलाकनि खां 2 कलाक त असां ओड़े नमूने ॾिनोसि। लास्ट में मां ग्वालियर वारनि खे प्लस पूरे दुनिया वारनि खे, सिंधी समाज वारनि खे मुंहिंजे तरफ़ां चवंदुमि जय झूलेलाल। जय झूलेलाल। फुलू भाई, साण साण हिन जेको हिकु संदेश ॾिनो त जंहिंमें माउ ॾिनी लोली छो विसारियूं उहा मिठड़ी सिंधी ॿोली। हिननि कलाकारनि खे सलाम, हिननि जी महिनत खे सलाम, ऐं पंहिंजो वापारु छॾे सिंधियत खे वधाइण लाइ, सिंधियत खे क़ाइमु करण लाइ जेको कुझु करे रहिया आहिनि उहो वास्तव में साराह जोॻ आहे। जय झूलेलाल। ऐं हींअर अॼु जे बुलेटिन में एतिरो ई, ॿिए हफ़्ते तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसीं ताईं हरिओम।